रे रातें नेण रत हंजूं रोवन ते ॾींहां गमज़ा गमदा हू। पर तौहीद वड़िया तन अंदर सुख आराम ना समदा हू। सिर सूली ते चा टंगियो ने इहो राज परमदा हू। सिधा हू कुहीवे बाहू कतरा रहे न गमदा हू। तर्जुमो, आशिकनि जूं अखियूं राति जो रत जा ॻोढ़ा ॻाढ़नि थियूं त ॾींहं जो उहे आशिक महबूब जे ग़म में घायल रहनि था। इश्क तौहीद ऐं मार्फत जो कलमो पढ़ी उन्हनि आशिकनि जे जिस्म में दाख़िल थी चुको आहे ऐं उहे हिकु लम्हे लाइ बि आराम सां नथा सुम्हनि। इहो त इश्क जो राज़ हो जंहिंजे करे मंसूर हलाज जो सिर अहल शरीयत वारनि खणी सूलीअ ते लटकायो। ऐं बाहू राह इश्क में सिधो ज़बह थियणु घुरिजे ऐं ग़म व अंदूह जो को बि अंदेशो न रखिजे, याने को बि फ़िकिर ऐं गुमान न कजे।